टंडोबाग नादरा ऑफिस में खुलियल नाइंसाफी ऐं सिफारिश जो राज हली रहियो आहे। मनपसंद ऐं सिफारिश वारनि माण्हुनि जा कम बिना के तकलीफ़ जे फौरी तौर ते कया वञनि था, जॾहिं त ग़रीब, मज़दूर, बेवस ऐं आम शहरी रोज़ानो ऑफिस जा चकर काटण ते मजबूर। सुबुह खां शाम ताईं कतारुनि में बीहण, धिका खाइण ऐं पोइ बि खाली हथ मोटण इन ऑफिस जो रोज़ जो मामूल बणिजी चुको आहे। छा नादरा ऑफिस सिर्फ़ अमीरनि ऐं बाअसर माण्हुनि लाइ आहे? छा ग़रीब हुजण वाकई ॾोह बणिजी वियो आहे? कानून ऐं आइन मूजिब त सभु शहरी बराबर आहिनि, पोइ टंडोबाग नादरा ऑफिस में ही फ़र्क़ु छो आहे? रिश्वत, सिफारिश ऐं ज़ाती तालुकुनि बिना आम माण्हू जो कमु थियण नामुमकिन बणायो वियो आहे। केतिरा ई माण्हू परे परे खां ईंदा आहिनि, मज़दूरी छॾे ख़र्च करे, पर पोइ बि खेनि तारीख़ ॾेई मोटायो वञे थो। हीउ अमल सरासर ज़ुल्म ऐं अवाम सां खुलियल मज़ाक़ आहे। आला अख़्तियारिन नादरा हेड ऑफिस ऐं लाॻापियल इदारनि खां सख़्तु मुतालबो कयो आहे फौरी नोटिस वठी टंडोबाग नादरा ऑफिस जी कारकर्दगी जो फौरी नोटिस वरितो वञे, ज़िम्मेवारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, हर शहरी सां बिना फ़र्क़ बराबर ऐं इज़त सां सुलूक कयो वञे। हाणे ख़ामोशी न, हक़ वठणो पवंदो। रिपोर्ट सिंगार अली दलवानी, टीम ह्यूमन राइट्स ऑफ पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध।